अटपटी खरीदार फटे दे दादा मथा फिरदा असांजे फटे मिटाना थी जेकर न सुम्हूं कॾहिं ते असां को असलूं सफीदी लप जा दे टपराणी को क्यों पहुंचावत साथी घर मुयूं हाणे राति तो सुम्हण में कोन था ॾियो आयो घणो आहे हल रात में गाड़ी लगी हा गरम गरम एक